ऐं अहिड़ियूं तिखियूं ॻाल्हियूं बिल्कुलु बि न आहियां कंदो। पर तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त किचिरे जे ढेर या रोड जे किनारे ते कुतो रोड सां वेंदड़ तेज़ रफ़्तार गाॾियुनि पुठियां कुझु पंध ताईं डोड़ण ऐं भौंकण शुरू करे ॾींदो आहे। जॾहिं त उन कुते खे न उहा गाॾी हलाइणी हूंदी आहे, न ई खेसि उन में वेहणो हूंदो आहे, न ई उहा गाॾी तव्हां खां खसणु चाहींदो आहे। बसि गाॾी या बाइक पुठियां डोड़ण ऐं भौंकण उन कुते जी आदत हूंदी आहे, ॿियो कुझु बि न। सेम इन ई तरीक़े सां ज़िंदगी जे सफ़र में जॾहिं तव्हां कंहिं मंज़िल तरफ़ रवां दवां हूंदा आहियो त कुझु अणफितरिया ऐं अण आदता माण्हू तव्हां पोयां अजाई तनक़ीद, ठठोलूं ऐं बदतमीज़ियूं कंदा रहंदा आहिनि। तंहिं करे तव्हां ते बि हिकु फ़र्ज़ु थिए थो त तव्हां जॾहिं बि पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवां हुजो त पंहिंजी राह में भौंकंदड़ कुतनि खे जवाबनि जा पथर हणी पंहिंजो वक़्तु ज़ाया करण बजाए पंहिंजी मंज़िल जारी रखो। ऐं आदतुनि जा मजबूर माण्हू तव्हां ते पिया ताना कसींदा, छो त उहो उन्हनि जो फितरी हक़ु आहे।